रुसणाणे रोई रोई रात न आयम सजण निंद्र हिकड़ी ज़ात अल्लाह जी ॿियो शाहिद आहे चंद्र मोहब्बत वारे मंड मारे विधो आ महर खे जुदाई मौत दिए फैसला को भला कदे कैसा सयाना फरमाशूं घणियूं बस सभिनी विज्ञान की फरमाश है वो पंजी आखिरी अज मुलाकात आहे मुर्शिद याद शाह बादशाह महबूब जी मुलाकात थी है वञण जो मायूं हारे पियो ऐं मुर्शिद अर्ज़ कयो त हे परी मौत ऐं महिमान जो मिठा टाइम न आहे नंढे वॾे ते बि न आहे जॾहिं जंहिंखे चाहे अॼु त कंहिं वधीक चरियूं कयूं पंहिंजी आख़िरी अॼु मुलाकात आहे वरी ज़िंदगीअ में पोइ मिलूं न मिलूं हिक ॿिए पिड़ी पोइ अचूं न अचूं अॼु विछड़ण वारी रात आहे पंहिंजी आख़िरी अॼु मुलाकात आहे पंहिंजी आख़िरी अॼु मुलाकात आहे वरी ज़िंदगीअ में पोइ मिलूं न मिलूं हिक ॿिए पिड़ी वरी ज़िंदगीअ में पोइ मिलूं न मिलूं हिक ॿिए जे पिड़ी पोइ अचूं न अचूं अॼु विछड़ण वारी रात आहे पंहिंजी आख़िरी अॼु मुलाकात पंहिंजी आख़िरी अॼु मुलाकात आहे मजबूर केदा दिवस जासूं मोहब्बत में असी उजड़ी व्यासूं मजबूर केदा दिवस जासूं केड़े कम जी हाणे कायनात आहे पंहिंजी आख़िरी मुलाकात पंहिंजी आख़िरी अॼु मुलाकात वरी ज़िंदगी पोइ मिलूं हिक ॿिए जे पिड़ी पोइ अचूं न अचूं अॼु विछड़ण वारी रात आहे पंहिंजी आख़िरी अॼु मुलाकात पंहिंजी आख़िरी अॼु मुलाकात सिकलाए वठूं आई रोई सजण मोकिलाए वठूं
हमारी आखिरी आज मुलाकात है। अली शाह दुख चवेरे अली शाह दुख सजा लॻई दी नाल मुझो वठ जा अली शाह दुख सजा लॻई दी नाल मुझो वठ जा मोकल जे पुठी फिर बात आहे बदिया आखिरी अज मुलाकात बदिया आखिरी अज मुलाकात आहे वरी जिंदगी में को मिलूं न मिलूं हिक ॿिए जे फिरी पो अचूं न अचूं अज विछड़ण वारी रात आहे बदिया मुलाकात बदिया मुलाकात आहे सारे सावनी दा